हिक ॻाल्हि मां तोखे ॿुधाईंदो वञा त तुंहिंजी भलाई इन में आहे त मूंसां ज़ोर आज़माई कॾहिं बि न कजाए। मां रावल ख़ान न आहियां जो मां मुड़ी वेंदुसि। असुल सिधियूं गोलियूं सीने में हणंदोमांइ। जिन जिन जाबर जे लाइ सोचियो आहे न त उनखे सिधियूं गोलियूं हणंदुसि। मुंहिंजा मिठा उहे क़बर में पिया थई। इन जे करे चवां थो त मूंखां टरी टारो कर, न त मां बारूद जी उहा बाह भड़काईंदोसि ऐं तूं सड़ी खाक थी वेंदी। तुंहिंजा माइट बि कोन सुञाणींदे त ही लाश आहे कंहिंजो। तॾहिं खां त पोइ हाणे असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं ऐं मां उमेद थो रखां तव्हां खां त असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ का बि मदाई न रखंदासीं। ऐं हा दरिया ख़ान, मां वेंदे वेंदे तव्हांखे पंहिंजो हिकु उसूल ॿुधाए वञा। जेको बि सांवल ख़ान सां साम्हूं हथ मिलाए ऐं पुठियां वार करे, उन मुनाफ़िक़ खे सांवल ख़ान कॾहिं बख़्शी थो न आहे। कमाल, अहिड़ा माण्हू वॾे कम जा हूंदा आहिनि ऐं शेरल हिमल रावल ख़ान जे वॾे अज़ाब में हूंदो। तूं इहा सोच रख, राति जो जीअं असां शेरल खे छॾाए था अचूं, कामयाब था थी वञूं, त इहो शेरल असांजे कम में अची सघे थो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।